श्रीमद् भगवद गीता अरणो अध्याय। भगवान श्याम सुंदर श्री कृष्ण चंद महाराज चवंता त मुंहिंजो भक्त निष्काम कर्म योगी त सदा ही सब कर्म कंदे भी मुंहिंजी कृपा सां सनातन अविनाशी परम पद के प्राप्त थींदो आहे। भगवान चवनि था मुंहिंजो जेको भक्त आहे, भक्त यानी जेको मुंहिंजे रस्ते ते थो हले, मुंहिंजो चवण थो मञे, मूंसां प्रेम थो करे, उहो निष्काम कर्म योगी आहे। सब कर्म बिना स्वार्थ, बिना इच्छा, बिना लोभ, बिना कामना, बिना अहंकार कंदो आहे। इन तरह सां निष्काम कर्म करे, कर्म करत होवे निष्कर्म तिस बैसनो का निर्मल धर्म। एड़ो कर्म योगी निष्काम भाव सां कर्म करे, कर्म भी कंदो आहे ऐं कर्मन खां आज़ाद भी थी वेंदो आहे ऐं मुंहिंजे कृपा सां सनातन अविनाशी परम पद खे प्राप्त थींदो आहे। सनातन यानी जेको सच्चो भगवान जो धाम आ, सदा को आहे, सदा हूंदो। सनातन यानी सदा से सदा तक। चो हरे राम। अहिड़े वैकुंठ के प्राप्त कंदो आहे। तंहिं करे हे अर्जुन, तू सब कर्म मन सां मूंखे अर्पण कर। चो हरे राम। सब कर्म मन सां मूंखे अर्पण कर। निष्काम कर्म योग जे सहारे मुंह में चित लगाए, बिना कंहिं स्वार्थ, इच्छा जे, लोभ जे, पाखंड जे, दिखावे जे अहिड़ा कर्म कर निष्काम कि कर्म ही भक्ति बणजी वञे। चओ हरे राम। कई निष्काम कर्मयोगी थिया आहिनि जिन जीवन भर पंहिंजो कर्म कयो आहे, पर भगवान उन्हनि जी भक्ति स्वीकार कई आहे। अहिड़ा कर्म करे उन्हनि कर्मनि जे द्वारा भगवान जी पूजा कई आहे। कर्मनि जे द्वारा भगवान खे हार मालाऊं पाता अथऊं। कर्मनि जे द्वारा भगवान जी आरती उतारी अथऊं। कर्मनि जे द्वारा भगवान खे अभिषेक कयो अथऊं, सेवा कई अथऊं, पूजन अर्चन सभु कयो अथऊं। चओ हरे राम। हे हरि। निष्काम कर्म योग जे सहारे मुंह में चित लगाए, मन मना भव। हिन रीत सां तू मुंहिंजी कृपा सां जन्म मरण आदि सभिनी कष्टन खां पार थी वेंदे। चओ हरे राम। हे हरे। जय श्री कृष्ण। ऐं जे अहंकार जे करे मुंहिंजा वचन न ॿुधंदे त नास थी वेंदे, यानी परमार्थ खां हटिजी वेंदे। चओ हरे कृष्ण। भगवान चवनि था कि अगर तू ईअं तो मञी कि मां युद्ध न कंदुमि त तंहिंजो अहिड़ो इरादो भी ग़लति आहे। अर्जुन चवनि था न युद्ध से, मां युद्ध न कंदुमि। भगवान चवनि था अगर तुंहिंजो इहो फाइनल डिसीजन आहे, आख़िरी निश्चय आहे कि मां युद्ध न कंदुमि, त पोइ बि अर्जुन तूं भुल थो करे, तुंहिंजो इरादो ग़लति आहे। तूं चए तो मां युद्ध न कंदुमि, लेकिन पोइ बि तूं युद्ध करे वेहंदे। छो? जो क्षत्रिय स्वभाव तोखे जबरदस्ती युद्ध में लगाए छॾींदो। ये भगवान अंतर्यामी कण कण नस नस को वाक बिल्कुल जानकार अंतर्यामी सब समझन था कि तू चए तो मां युद्ध न कंदुमि, लेकिन जेॾी महिल तीर हलंदा होॾो कौरवन मो तू धनुष रखी वेंदे, अत्याचार थींदा, जबरदस्ती तुंहिंजे भाउरनि खे जेॾी महिल तीर लॻंदा ऐं गांडी तुंहिंजे साम्हूं धनुष पियो आहे, हाहाकार थींदो, त छा तूं रही सघंदे? पोइ बि तूं बीठो हूंदे, युद्ध न कंदे, पाण ई धनुष खणंदे युद्ध शुरू थी वेंदे। चओ हरे राम। तॾहिं श्री कृष्ण भगवान पहिरियों ई था ॿुधाइनि, मतां इन धोखे में हुजे
कि मां चयमि युद्ध न कंदुमि त तूं न कंदे, तुंहिंजो स्वभाव तोखे युद्ध में लॻाए छॾींदो। जंहिंमहिल त्राही त्राही मचंदी, हाहाकार थींदो, भाउर संकट में पिया हूंदा, धर्म जी रक्षा जे लाइ तुंहिंजो क्षत्रिय खून खोलजण लॻंदो, पाण ई धनुष खणंदे ऐं युद्ध शुरू थी वेंदो। चओ हरे कृष्ण। क्षत्रिय खे कोई अपशब्द ॻाल्हाए, घटि वधि ॻाल्हाए, उहो सही न सघंदो। एॾो उन्हनि में खून तेज हूंदो आहे कि प्राणनि जी बि परवाह न कंदा आहिनि, पर अपमान न सही सघंदा आहिनि। क्षत्रिय स्वभाव तोखे जोरीअ युद्ध में लॻाए छॾींदो। हे अर्जुन, जंहिं कर्म खे तूं मोह सां नथो करणु चाहीं, तंहिंखे बि तूं पंहिंजे कर्म सां ॿधल परवश थी करे कंदे, मजबूरीअ में न करणु चाहींदे पोइ बि कंदे। छो त हे अर्जुन, अंतर्यामी परमेश्वर पंहिंजे माया सां सभिनी प्राणियुनि खे उन्हनि जे कर्मनि मूजिबि वहम में विझी पाण उन्हनि जे हृदय में रहंदो आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। सॼो संसार भगवान जी माया में बदल पियो आहे, टिनी गुणनि में हली रहियो आहे, हा न। तंहिंजे करे असां उहो ई कर्म कयूं जेको असांखे करणु खपे। असांजो फर्ज़ आहे, कर्तव्य आहे, उहो ज़रूरु करणु खपे। भगवान चवनि था, तंहिं करे हे भारत अर्जुन, हर तरह सां उन परमेश्वर जी शरण वठ। उन परमात्मा जी कृपा सां ई परम शांति ऐं सनातन परम धाम खे तूं प्राप्त थींदी। पंहिंजो कर्म, पंहिंजो फर्ज़ निभाए त तोखे शांति ईंदी, न त अधर्म ते हलण सां, फर्ज़ न निभाइण सां अशांति पैदा थींदी आहे, चैन न ईंदो आहे, विश्राम न ईंदो आहे, मन में बेचैनी हलचल लॻल पई हूंदी आहे। इन करे हमेशह जॾहिं बि जंहिंखे बि कोई बि पंहिंजो फर्ज़ कर्तव्य अचे, उहो ज़रूरु निभाइणु खपे। चओ हरे राम हे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी